छा पुट वेर मिली वेंदई। सेठ साहब मेहरबानी करे हाणे मुंहिंजो पगार वधायो। छो कहिड़ो कारनामो कयो आहे? साईं आउं अकेलो 3 माण्हुनि जो कमु थो करियां। छा ये 2 कमचोर केरु आहिनि? नाला ॿुधाए त नौकरी मां कढूं। जी चङो चङो हाणे हल मुंहिंजे लाइ स्लाइस खणी अच। बाप जे अॻियां रखी छॾियां तिका। हाँ हाँ हल तो चवां हा हा भला पुट तूं यूनिवर्सिटी में तारीख़ सां गॾु ॿियो छा थो पढ़ी? बाबा यूनिवर्सिटी में तारीख़ सां गॾु आउं फ़लसफ़ो पढ़ंदो आहियां। इहो छा आहे पुट? अमां इहो कीअं साबित कयां? हा हाणे ॾिसो न ही प्लेट में घणा चिकन तिका आहिनि? 2 आहिनि। हा त हाणे आउं साबित करे सघां थो त ही 2 न पर 3 चिकन तिका आहिनि। छो बाबा जादू पियो सिखी जा। जे तूं 2 जा 3 साबित करे सघीं थो त वञी बैंक में नौकरी कर। हफ़्ते हफ़्ते कैश मां लख कढी 2 जा 3 साबित करे ईंदो कर। पर इहो त ॿुधाए तू इहो साबित कंदे कीअं? मम्मी हाणे ॾिसो न ही प्लेट में घणा चिकन तिका आहिनि? 2 न इहे 3 आहिनि। इहो वरी कीअं साबित पियो करीं? ॾिसो न ही हिकिड़ो ऐं ही ॿियो। हा त 1 ऐं 2 घणा थिया? 3 त साबित थियो त ही 2 न पर 3 चिकन तिका आहिनि। वाह वाह वेरी गुड थैंक यू थैंक यू। 1 ऐं ॿियो तिको आउं वई माणे था खाऊं ऐं जेको 3 साबित कयो आहे इहो तूं खाए छॾ। हेलो मुंशी मछर पुलिस स्टेशन भींगपुर स्पीकिंग। साहब वॾो साहब वॾो अञा ख़ैर किया अमलो अमलो विया धाड़ो आणणु ऐं मुंहिंजो मतिलबु आहे धाड़ियुनि सां मुक़ाबिलो करणु। किथे पियो लॻे बाबा? धाड़ो अञा लॻे कोन पियो, अनक़रीब लॻण वारो आहे। हा अरे बाबा अरे छितो रख। अरे पूरा रिश्ता अखबार में छला देखा था दिया मां। अरे अहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे का हलो बेगम तहां वेहो बेगम प्लीज 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 बेगम तव्हां जी बेगम माशाअल्लाह। तव्हां हलो 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 तव्हां हलो जी फरमायो हाँ जी कहिड़ी ख़िदमत करे? हाँ ॿुधाए न ॾिस पुछे पियो। मूंखे ख़बर हुई त इहो रटियल जुमिलो चवंदो। जी तव्हांजो मतिलबु आउं त वांदो छो? जी जी न अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। छो करी? कावड़ न करियो ऐं दिलि जो रिश्तो घुरायो आहियां। ओ माफ़ कजो न दिलि जो मरीज़ आहियां। भाइटीअ रिश्तो घुरायो। कमाल आहे माण्हू आहियो मूंखे त डेजारे छॾियो। छो ॾोह जा कम बि कंदा आहियो छा? असां त ख़ैर जा कम था करियूं। 2 दिलियूं मिलाइण 2 घर मिलाइण। हुकुम करियो तव्हां जे लाइ कहिड़ो रिश्तो पेश करियो? ॾिसो न तव्हां वटि स्टॉक में जेको बि रिश्तो मौजूदु हुजे उन मां कोई हिकिड़ो ॾेखारियो। हाँ जी स्टॉक में त ही फ्रेश एल्बम आहे। अच्छा हाँ इनमें सो तव्हां जे लाइ फौरन ताज़ा रिश्ता आया आहिनि। ही ॾिसो कस्टम ऑफिसर। वाह वाह कस्टम ऑफिसर ॿाहिरि मुल्क जो सामान ईंदो।
इहो सुठो आहे। बेगम कस्टम ऑफिसर हींअर क्रेज थी चुका आहिनि, ख़तम थी चुका आहिनि, कोन्हे हींअर ॿियो को ॾेखारी। अच्छा ठीक है ठीक है ठीक है बिल्कुल कस्टम न हाँ पुलिस ऑफिसर न न न न पुलिस न न पुलिस बेचारी ख्वार थी चुकी आहे। अखबारूं कोन था पढ़ो छा? हाँ 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 मेरे ख्याल पंहिंजो ख्याल आहे पंहिंजो ख्याल आहे ॿियो हिकिड़ो मिंट ही अची वियो तव्हांजे नसीब में रिश्तो। ही ॾिसो सुहिणो स्मार्ट एक्साइज इंस्पेक्टर। वाह सुहिणो भाई। बेगम पाण खे स्मार्ट ऐं सुहिणो को रधे न को ॾेखारिणो आहे। ॿियो को ॾेखारियो ॿियो को ॾेखारियो। ही बना ही बचौला ही बना ही बना ही त हो कोन ही रखते ॿुधो ही लिकायो छो था ही त ॾेखारण जो कोन को न न न इहो ॾेखार इहो ॾिसंदासीं लिकायो न। हाँ इहो ई त रिश्तो खपे थो असांखे। ॾिसो न लिकायो ही त धारे आहे। हाँ वाह वाह पोइ त पाण ॿ फ़ाइदा थी विया। हिकिड़ो त हिन रखण सां धाड़ो कोन लॻंदो, ॿियो त चौकीदार रखण जी ज़रूरत ई कान पवंदी। वादा वेठा हेलो मुंशी मछद पुलिस भिंगपुर स्पीकिंग जी। साहब वॾो बस अचण वारो आहे। अमलो बाबा अमलो पियो रोड ते गाॾियूं फुरे ऐं मुंहिंजो मतिलबु आहे गाॾियुनि जी चेकिंग करे। हाँ मैल मारियूं खिली खिकारियूं तूं पीला विसरी नथो। वेल मारियूं ओ मेल मारियूं खिली खिकारियूं तूं पीला विसरी नथो। उस्ताद वरी छा थियो? कंहिंखे बि यादि करी? हाय हाय दिलबर कहिड़ा दो सूर पुछी। कुकड़ जूं ॻाल्हियूं असल ॻोठ जे बचे जे वात ते थी वा। तूं पुछ त पोइ छा थियो? बेली पहिरीं मुंहिंजी ॾाढ़ी ठपे वठि त सौर मां मिली अचां पोइ ख़बरूं कंदासीं यार। छॾायो था वठूंसि बाबा छॾायो था वठूंसि। तूं घबराए न सभु ठीकु थी वेंदो। तूं रुगो पुछ त पोइ छा थियो? वाह वाह पोइ छा थियो? पोइ छा थियो भले भली दिलबर तूं रुगो कुकड़ जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधी अंदाज़ो पाण लॻाइजे। रईस अनवर अली खान रक्स लुत्फ अली खान ॿिन्ही जे कुकड़नि जूं ॻाल्हियूं असल उतर खां लाड़ ताईं पियूं हलनि। होॾां हाशिम खान वॾो खपती कुकड़ बाबा ईअं पालियो आहे जहिड़ो मल। तूं पुछ त पोइ छा थियो? अड़े इहो रईस हाशिम खान जी भले भले ते पंहिंजो जुगो पिया विञाइनि ॿियो वरी छा? हाय हाय दिलबर तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करी बाबा खफ़्त जो को मुल्ह कोन्हे। तूं रुगो पीले जी ॻाल्हि कर पोइ पुछ त छा थियो? हा भले पोइ छा थियो? बाबा रईस अनवर अली खान जे कुकड़ जाओ ॿुधो हूंदई बाबा उन सां रखियूं मैल बाज़ी वञी पहुती 2 लखनि ते। पोइ पुछ त छा थियो? 2 लखनि ते? हा पोइ छा थियो? पोइ मूं बि कुकड़ पालियो अथई पीलो बाबा जहिड़ो पुटु असुल पुटु करे पालियो अथमांसि। खड़ूं ॾिसंदसि जहिड़ियूं तराड़ियूं। पोइ साईं छॾायूं चयूं हाणे मैल कर रईस अनवर अली कुकड़ सां जाइ सां। पोइ छा थियो? पोइ छा थियो? ठकादो जाइ खे खड़ कराईंदी त अखि वई। अड़े जाइ जी अखि वई न वई पायां त मुंहिंजी मुच वई। त पोइ ऐबदार कुकड़ खे विझबी सीर। माण्हू वांदा वेठा दरे दरे बस फोन। हेलो मुंशी मछद पुलिस स्टेशन भिंगपुर स्पीकिंग। साहब वॾो बाबा आयो सो वियो गश्त ते।
हाँ बाबा गश्त घुमण वारो न असांजो पुलिस वारो गश्त अमलो अमलो विया बेले में धाड़ेलनि जी दावत खाइण ऐं मुंहिंजो मतिलबु आहे धाड़ेलनि सां मुक़ाबिलो करण हाँ हवा बिस्मिल्लाह हलो पुटा हलो 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 बिस्मिल्लाह सुबह मुबारक हो जाए खैर मुबारक अदर साईं मुबारक हो जो कुछ खैर मुबारक मामा खैर मुबारक पुटा खुश होना बाबला खुश होना चाचा मुबारक के बा हवा खैर मुबारक छोकरा खुश है बाबा खैर मुबारक बाबला साईं मुबारक हो जी बाबा खैर मुबारक मास्टर बाबा खैर मुबारक चाचा ओ चाचा जी चाचा तव्हां पंहिंजी न्याणी ॾेई मूं ते वॾो एहसान कयो आहे अमां तो पाण सां तमामु वॾो थोरो कयो आहे पर पुट कुंवार वटि वञण खां अॻु सिर्फ़ु मुंहिंजे चंद सुवालनि जा जवाब ॾियण पसंदि फरमाईंदा चाचा जवाब ज़बानी ॾियण अञा लिखत में न न पुट ज़बानी ॿुधाए चाचा मौक़े जी नज़ाकत सां सवाल नंढा हुअणु घुरिजनि पुट हाणे शादी त थी वई अथई रुगो इहो ॿुधाए त भला तूं हाणे किथे रहंदे चाचा जीअं तव्हांजी न्याणी हुकुम कंदी अमां छा बसि थी पुट भला नौकिरी कहिड़ी कंदे चाचा जेकी तव्हां चवंदो उहा ई नौकिरी कंदुसि भले उहा पटे वाली हुजे या उन खां बि घटि अमां छा बसि अथई बल्कि आफ़रीन अथई पुट भला असांजी न्याणी खे ख़ुशि कीअं रखंदे जीअं चाची उफ जीअं तव्हांजी अहलिया साहिबा यानी मुंहिंजी ससु हुकुम कंदी अमां हाणे वाह छा बसि अथई पुट पर हाय हाय अमां काश मुंहिंजी हेतिरी सारी मिल्कियत जा वारिस को तो जहिड़ो फर्मा बरदार पुट हुजे हा त पोइ आउं इहा शादी कोन करियां हा हे छो भला पुट मिल्कियत जो वारिस हुजे हा तो मूंखे कहिड़े कुते खाधो आहे जो आउं अव्हांजी पोड़ी धीउ सां शादी करियां हेलो मुंशी मशहूर पुलिस स्टेशन भीखापुर स्पीकिंग हाँ बाबा साहब विया मानी खाइण अमलो अमलो आहे नशे पते जे अॾनि ते वसूली करण हाँ मुंहिंजो मतिलबु आहे त उन्हनि अॾनि ते छापो हणण हाँ हेलो है आओ आओ मुंशी मछर पुलिस स्टेशन भीखापुर स्पीकिंग हाँ साहब वॾो वञी आरामी थियो अमलो अमलो वियो आहे पेट्रोल पंप फुरण ओ मुंहिंजो मतिलबु आहे पेट्रोलिंग ते आओ बाबा आउं थाणो छॾे कीअं जा न न मूं वटि को हथियार वथियार कोन्हे को न न न न आउं कोन्हे दिमाग़ ख़राबु थी वेंदी छा सम्झ थाणो सम्झां माण्हू जो फ़र्क़ु ॿुधंदो छा करे सम्झो साढे थियो आहे 12 पिस्तौल कौन है तो पिस्तौल में खबर आ फोन तो पे गयो हाँ मुंह पे कयो तो जो अमलो पे वीसीआर ते फिल्म ॾिसे ऐं साहब यो ते गोट जल्दी कर पैसा गट वा चला सब खबर है मुझ नौकरिया थाने ते मां ड्यूटीअ ते थो वञा मुझ नौकरिया थाने ते मां ड्यूटीअ ते थो वञा हलण जानू उते आहिनि तन सां वञी मिला हलण जानू उते आहिनि तन सां वञी मिला मुझ
ॾिनो पुटा छुटे जो बि ॻाल्हि नथो मां मञा ॾिनो पुटा छुटे जो बि ॻाल्हि नथो मां मञा मुंहिंजी नौकिरी आहे थाणे ते मां ड्यूटीअ ते थो वञा मुंहिंजी नौकिरी आहे थाणे ते मां ड्यूटीअ ते थो वञा मुंहिंजी नौकिरी आहे थाणे ते मां ड्यूटीअ ते थो वञा मुंहिंजी नौकिरी जॾहिं धाड़ियल को ॿुधंदो आहियां घर में लिकंदो आहियां जॾहिं धाड़ियल को ॿुधंदो आहियां घर में लिखंदो आहियां जॾहिं धाड़ियल को ॿुधंदो आहियां घर में लिखंदो आहियां मुंहिंजी नौकिरी आहे थाणे ते मां ड्यूटीअ ते थो वञा मुंहिंजी नौकिरी आहे थाणे ते मां ड्यूटीअ ते थो वञा मुंहिंजी नौकिरी आहे थाणे फोन वॾेरे जीअं ते थो चोर वॾा मां छॾियां फोन वॾेरे जीअं ते थो मां चोर वॾा ई छॾियां फोन वॾेरे जीअं ते थो चोर वॾा बि छॾियां मुंहिंजी नौकिरी आहे थाणे ते मां ड्यूटीअ ते थो वञा मुंहिंजी नौकिरी आहे थाणे ते मां ड्यूटीअ ते थो वञा मुंहिंजी नौकिरी आहे थाणे ते मां ड्यूटीअ ते थो वञा ॿिया माण्हू था मूंखां टिजनि आउं बेगम खां टिजां ॿिया माण्हू था मूंखां टिजनि आउं बेगम खां टिजां ॿिया माण्हू था मूंखां टिजनि आउं बेगम खां टिजां मुंहिंजी नौकिरी आहे थाणे ते मां ड्यूटीअ ते थो वञा मुंहिंजी नौकिरी आहे थाणे ते मां ड्यूटीअ ते थो वञा हलण जानू उते आहिनि तन सां वञी मिलां हलण जानू उते आहिनि तन सां वञी मिलां मुंहिंजी नौकिरी आहे थाणे ते मां ड्यूटीअ ते थो वञा मुंहिंजी नौकिरी आहे थाणे ते मां ड्यूटीअ ते थो वञा मुंहिंजी नौकिरी आहे थाणे ते ख़वातीनो हज़रात हाणे तव्हां ॿुधियो पे इमदाद अली ऐं साथियुनि खे ऐं हाणे मूंखे पंहिंजो फन पेश करण जी इजाज़त ॾियो ओहो ॾिसो न केतिरा फनकार वेठा आहिनि भला अवां छा गानो ॻाईंदा न कॾहिं गानो बि ॻाईंदुसि छाकाणि त गाने वारनि जी वॾी लय आहे पर अॼु मां ॿियो फन पेश कंदुसि भला तव्हां छा सारंगी वॼाईंदा सारंगी वॼाइण में बि कॾहिं शौक़ु हो पर अॼु ॿियो फन पेश कंदुसि अड़े बाबा भला तबलो वॼाईंदे छा दोस्त चवंदा आहिनि सुठो तबलो वॼाईंदो आहियां छो तबला ईअं जा पर अॼु ॿियो फन पेश कंदुसि भला कहिड़ो फन पेश कंदे छा वॼाईंदे ॿुधाए त सही मां ताड़ियूं ॾियां हलो एॾा ताड़ियूं थो वॼाए अची मुआ तूं ताड़ियूं थो वॼाए ऐं नाज़रीन इन सां गॾु ई असांजो अॼु जो प्रोग्राम ख़तमु थिए थो इजाज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़ मुंहिंजी नौकिरी आहे थाणे ते मां ड्यूटीअ ते थो वञा मुंहिंजी नौकिरी